अम्मा बतूल सैयदा फातिमा ज़हरा सलाम अल्लाह अलैहा जो वास्तो थी मौला कने भी सिंधु दरिया ते धाड़ो न लगे के नाल न ठहन सिंधु दरिया क़यामत ताईं सिंध खे आबाद कंदो रहे सलवात जे सदके ई दुआ कबूल फरमा ओ मौला अज साईं अब्दुल रहमान साईं पंहिंजे बाबा साईं जो बाबा मोहम्मद अयूब साईं जो जेको बारो कयो आहे साईं जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण कबूल फरमा साईं बाबा मोहम्मद अयूब नारे जो साईं खे जन्नतुल फिरदौस में आका करीम जी कचहरी पाड़ो ऐं ग़ुलामी नसीब फरमा ओ मौला मोहम्मद साले नारे जो साईं खे अली हसन नारे जो साहब खे अल अब्दुल रहमान साईं जे सभिनी भाइरनि खे बचड़नि खे अमड़नि न्याणियुनि खे इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जो वास्तो थिए सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा ओ मौला साईं वारनि जे रोज़गारनि में साईं वारनि जे रोज़ीअ में इज़त में बरकतूं अता फरमा अब्दुल रहमान नारे जो साईं जे जेके भी दिलनि में जाइज़ तमन्नाऊं आहिनि रब क़ुरान जे सदके साईं जो जाइज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा साईं मेहर अली नारे जो साईं जा साईं हाफ़िज़ साहब जा जेके भी नारे जा हिन दुआ में शरीक आहिनि अली असगर जो वास्तो थी सभिनी जा क़यामत ताईं वेड़ा वसंदा रहनि हिननि जा बच्चा घर आबाद फरमा ओ मौला हिननि जा बच्चा घर आबाद फरमा गुलजार अली फुलपोटो साईं जा बच्चा घर आबाद फरमा ओ मौला अॼु जेके भी हिन दुआ में शरीक आहियूं असां सभिनी जो बेड़ो तार रब जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बीमारनि खे शफ़ा अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा जिन खे रोज़ी आहे पर घटि आहे मौला उन्हनि जी ग़ैब मां मदद कर सभिनी खे रोज़ी में गंज अता फरमा इन्नल्लाह ऐं मौलान अब्दुल रहमान साहब जंहिंजे लाइ बि दुआ जे लाइ सोचनि था उन्हनि जा बच्चा घर आबाद फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी